सिंध जे तारीख़ी शहर कोट ग़ुलाम मोहम्मद में यूथ एक्शन तंज़ीम पारां तालके में वधंदड़ समाजी बुराइयुनि मंशियात जे आज़ार ख़िलाफ़ APC कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान अनवर नवाणी, मजीद बुगियो, समाजी अॻवान मुराद क़ाइम खानी, PTI अॻवान अली रज़ा क़ाइम खानी, PSP अॻवान अब्दुल वहीद क़ाइम खानी, कामरेड राज़ो मल समेत सियासी समाजी पार्टियुनि ऐं ह्यूमन राइट्स जे अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते APC कॉन्फ्रेंस जे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त तालके कोट ग़ुलाम मोहम्मद में हलंदड़ मंशियात ज़हरीले गुटके जी फैक्ट्रियुनि, सफ़ीना, गैरकानूनी शराब जे गोथनि, जुआ जे अॾनि न सिर्फ़ नौजवान नस्ल खे तबाह करे छॾियो आहे, पर शहर में कारोबार बि तबाह थी रहिया आहिनि ऐं गुटको खाइण सबबि तालके कोट ग़ुलाम मोहम्मद में 40 ॼणा कैंसर वेघे फ़ौत थी चुका आहिनि। अॻवाननि चयो त तालको कोट ग़ुलाम मोहम्मद मंशियात फ़रोशनि जो हेडक्वार्टर बणियल नज़र अची रहियो आहे, जिते सिंध जूं केतिरियूं ई हिसास तोड़े आम चौकियूं क्रॉस करे चर्स, बंदशुदा, सफ़ीना, सोपारी ऐं ॿिया नशा इस्तेमालु थी आसानी सां कोट ग़ुलाम मोहम्मद शहर में पहुची रहिया आहिनि। अॻवाननि चयो त हिकु तरफ़ मंशियात ऐं गुटका फ़रोश करोड़े रुपया कमाए रहिया आहिनि, ॿिए तरफ़ मंशियात गुटको वापराइण सबबि केतिरनि ई माहिरनि जूं झोलियूं ख़ाली थी वियूं आहिनि ऐं हितां जी मक़ामी पुलिस तोड़े मंशियात ख़िलाफ़ कमु कंदड़ इदारा लखें रुपया मंथलियूं वठण बाद ख़ामोश नज़र अची रहिया आहिनि। मंशियात जीअं पाबंदी लॻी आहे उन खां पोइ तमामु घणी वरी वधी वई आहे। अॻे कारोबार जेको सो मंशियात जो रेट बि घटि हो, हाणे रेट बि चढ़ी वियो आहे ऐं मंशियात जेको आहे सो पुलिस जी सरपरस्ती में, इंतिज़ामिया जी सरपरस्ती में मथां खां वठी हेठि ताईं जेका सो इस्तेमालु थिए थी। उन में इंतिज़ामिया मुलवस आहे, उन में MP MNA मुलवस आहिनि, उन में जेको सो हेठां खां मथे ताईं जेका मंत्री वञे थी उहा जेका असां सभिनी खे मिले थी। इन करे असांजो हिते मुतालबो आहे त जेको सो वधि में वधि कोशिशि करे ऐं जेको कोर्टूं वग़ैरह आहिनि, हाई कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, हाई कोर्ट अॻु में बि जेको एक्शन खयो मंशियात जो, उन वञा को ख़ातिर ख़्वाह शयूं कोन थियूं, इंतिज़ामिया ते दबाव कोन पियो, इंतिज़ामिया बाक़ाइदा उनखे वधाए पई। इन करे कोशिशि करे उनखे जेको सो ख़तमु कयो वञे। आउं सम्झां थो सभिनी खां पहिरीं जेको आहे इंतिज़ामिया खे जेको आहे पंहिंजो होश जा नाखून वठणु खपनि त इहा जेकी मंशियात जेकी आहे इन्हनि स्टूडेंट जेका आहिनि इन्हनि खे तमामु घणो मुतासिर कयो आहे। स्टूडेंट जेका स्कूल में वञनि था उते सिगरेटूं पिया पीअनि, उते गुटका पिया खाइनि। इहो इंतिज़ामिया जो तमामु वॾो फ़र्ज़ु आहे त इहा तालीम खे अगरि तव्हांखे जारी रखिणो आहे, पंहिंजे मुस्तक़बिल खे, पंहिंजे मुल्क खे अगरि अॻियां वधाइणो आहे त इहा मंशियात खे बंदि करणु खपे। ऐं इन जेको मंशियात जेको आहे तमामु घणो स्टूडेंट खे जेको आहे अफेक्ट कयो आहे ऐं इन जे ख़िलाफ़ु असां पुरज़ोर तरीक़े जी जेकी आहे इन जी मुज़म्मत था करियूं ऐं इहो हिकिड़ी सुठी असां ड्राइव हलाइण जी कोशिशि पिया करियूं त जेको मंशियात जे ख़िलाफ़ु इहा मंशियात बंदि थिए ऐं स्टूडेंट जेका आहिनि पंहिंजी तालीम खे जारी रखी सघनि ऐं माहौल जेको आहे ऐं माशरो जेको आहे सुठे तरीक़े सां तरतीब थिए। घुटको ऐं जेके ठरे जो भठियूं हलाए अमल चर्च उन्हनि जा आदि करे हुनखे क़तल कयो वञे थो। असांखे हुननि जे कातिलनि खे कानून जे कटड़े में आणणो आहे। गरीब जेके भी आहिनि उहो तबाह थियनि पिया नशे में। ऐं घर घर में असां ॾिठो आहे त जहिड़ा आहिनि, न माउ जी पियो मञे, न पीउ जी पियो मञे, न कंहिं यार दोस्त जी मञे पियो। ऐं उन जे करे हुननि जा दिमाग़ जेके आहिनि नशे ख़तमु करे विधा आहिनि। सो असांजी अपील इहो ई आहे त जेके बि मंशियात हलाइण वारा माण्हू आहिनि हुननि खे गिरफ़्तार करिया वञनि। जेकॾहिं हू गिरफ़्तार थिया त अधु ख़ुदि ऑटोमेटिक इहे शयूं जेके आहिनि से नौजवान छॾे वेंदा आहिनि। उनजी असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत था कयूं ऐं IG खां ऐं DIG खां इहो मुतालबो था कयूं त इन क़िस्म जा पुलिस ऑफिसर हूंदा जेके इन क़िस्म जूं रिपोर्टूं ॾींदा त पोइ इहा मंशियात बंदि न थींदी। इन मां असीं सम्झंदासीं त पुलिस इन मंशियात में मुलविस आहे। जेको मंशियात आहे हिते जेका रिपोर्ट आई आहे त 6 फैक्ट्रियूं आहिनि, 40 माण्हू हुन में नौजवान जेके असां मरी चुका आहिनि। गुटको खाइण जे करे ॿियूं फैक्ट्रियूं आहिनि, उन में सफ़ीना ठहे थी, शराब कचो ठहे थो, नस्वार ठहे थी, उन में जेको केमिकल मिलायो पियो वञे। उहे जेके 40 नौजवान मुआ आहिनि उनखां पोइ जेके ॿिया नौजवान हाणे उन बीमारियुनि में मरी चुका आहिनि या बीमार थी चुका आहिनि, उन सॼी जो ज़िम्मेवार इंतिज़ामिया सां गॾु हिते जो चूंडियल नुमाइंदो आहे। नंढड़ा नंढड़ा ॿार कचे ठरे जी थेलियूं खपाइनि था पिया, चर्स सरेआम हले थो पियो। गुटको बि मतिलबु एज जो बि ख़्यालु नथो कयो वञे न। हिते नंढो मतिलबु 7 साल जो ॿार बि अचे थो त हुनखे बि गुटको ई केबिनारा ॾेई था छॾनि। 6 साल जो अचे पियो त हुनखे बि ॾेई था छॾनि। हाणे सिलो पॉइज़न असांजे मतिलबु शहरियुनि खे, असांजे मतिलबु जेके नौजवाननि ईंदड़ नसल
फ्यूचर आहिनि जेको असांजे पाकिस्तान जा फ्यूचर आहिनि उन्हनि खे सिलो पॉइज़न ॾेई ख़तमु कयो पियो वञे। तबाही का सबब थी उसके ख़िलाफ़ एक मुतहद होकर प्रोग्राम चलाने का जो मंसूबा बनाया है, मेरी गुजारिश है कि इस मंसूबे को कंटिन्यू रखा जाए। जिस तरह वो ये जो माफिया है ये अपने काम को जारी रखती है, उसको ख़त्म करने के लिए हमें अपनी आवाज़ को भी जारी रखना पड़ेगा, तब जाके हमारी आवाज़ सुनी जाएगी और इस पर कुछ अमल होना शुरू होगा। असां नौजवान नस्ल के बचाइण जे लाइ यूथ एक्शन कमेटी तरफ़ां ही APC घुराई आहे ऐं हिन मिशन खे असां अॻिते बि वधाईंदा आहियूं। हिते केतिरियूं जानियूं जेकी ज़ाया थी चुकियूं आहिनि, असांजो मुतालबो आहे यूथ एक्शन कमेटी ऐं हिते जे सियासी समाजी धुरियुनि जो इहो मुतालबो आहे त उन्हनि जूं FIR हिननि इंतिज़ामिया ते कटी वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वफ़ाक़ हुकूमत तोड़े मंशात ख़िलाफ़ कमु कंदड़ आला इख़्तियारनि खे घुरिजे त नोटिस वठी ॿाहिरां खां ईंदड़ सिंध समेत कोट गुलामबंद में बंदशुदा सफ़ीना गुटके सोपारी चर्स अफ़ीम ते मुकमल तौर ते पाबंदी हणी कोट गुलामबंद में हंदड़ ज़हरीले गुटके जूं फैक्ट्रियूं, शराब जूं भट्टियूं, जुआ जा अॾा ऐं शराब जा गुथा बंदि कराया वञनि त जीअं नौजवान नस्ल मौत जे खाज खां बची सघे ऐं शहर जे कारोबार में को सुधारो नज़र अचे। कैमरामैन शाहिद ख़ासकेली सां गॾु जावेद कालरो, सन TV न्यूज़, कोट गुलाम अहमद।